इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾींदारूं त हुज़ड़ी वेझो इमाम बारगाह जे गेट किरण सबबि ॿनी घर दॿिजी फोत ऐं ॿनी घर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ उमीद अली शाह में इमाम बारगाह जे गेट किरण सबबि 7 वरहनि जो कंबर अली शाह ऐं 8 वरहनि जो आयान अली शाह दॿिजी फोत थी विया ऐं नींगर बिलाल शाह एहसान शाह ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हुज़ड़ी वेझो इमाम बारगाह जो गेट किरण सबबि ॿनी घर दॿिजी फोत ऐं ॿनी घर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ उमीद अली शाह में इमाम बारगाह जो गेट किरण सबबि 7 वरहनि जो कंबर अली शाह ऐं 8 वरहनि जो आयान अली शाह दॿिजी फोत थी विया, जंहिं ते नींगर बिलाल शाह ऐं एहसान शाह ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हीअ इंतहाई अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अवांखे ॾींदा पिया हलूं त हुज़ड़ी वेझो इमाम बारगाह जे गेट किरण सबबि ॿनी घर दॿिजी फोत ऐं 2 ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ उमीद अली शाह में इमाम बारगाह जो गेट किरण सबबि 7 वरहनि जो कंबर अली शाह ऐं 8 वरहनि जो आयान अली शाह दॿिजी फोत थी विया ऐं नींगर बिलाल शाह एहसान शाह ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर निसार बालादी सां। निसार, अपडेट कजो, इहो वाक़ियो कीअं थियो आहे? जी, ही अफ़सोसनाक वाक़ियो हुसड़ी वेझो ॻोठ सैयद उमैद अली शाह जी इमाम बारगाह में उन वक़्तु पेश आयो जॾहिं मामूल मूजिबि उतां जे रहवासियुनि अलम पाक नहर पे कयो। नहर करणु मीन्स उनखे लाथो पियो त ओचितो इमाम बारगाह जे गेट जे मथां भीम लॻल हो जेको अची रसो ॿधल हो, उन में उहो अची किरियो ॿारनि जे मथां ऐं उन जे हेठां सैयद कंबर अली वल्द जमाल अली शाह, सैयद अयान अली वल्द सैयद आलम शाह थॾे ते ई जेको आहे फोत थी विया, जॾहिं त 2 ॿार बिलाल शाह, एहसान शाह ऐं हिकिड़ी मासूम नींगरी जेके आहिनि सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे हैदराबाद अस्पताल मोकिलियो वियो आहे। हिन वक़्तु ॻोठ में क़यामत लाइ पुलिस ऐं रेंजर्स जूं गाॾियूं उते पहुची चुकियूं आहिनि। जी ठीकु आहे, निसार, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।